अस्सलाम वालेकुम। वालेकुम। अब आपकी जो भजन में मुकाबलो करी ना पांचे भाग था, पर भजी कौन सा दे भाग, तो के भजन में भाग हम मुकाबले में वक्त रद न पुट। तेरे को कितनी हो गई बंदो बात बा मुंह मानी खादिया तमा बिना बारनी मानी उते पैया बनी खाओ बा बाबा मुंह मानी खाई दे दिया अभी शोएब तो खाए आओ ना तो बनी दे दिशा वो चक्कर आ बाबा मानी हम कौन तो खाए आओ नीचे मारा हो गया ने टीचर जो बच्चा ठीक का पुत्र तू मने आराम कर, ठीक का पुत्र तू मने बनी दे। ए पाने खर तू तो निंदे कारण पे वे ना तो सुते हैं कौन निंदी को नहीं बता दो है बा मुख्य तो साईं एकड़ी गाल करनी है वे त अच्छी बुधाए अता तमाम मुझे पाले पोसे बड़ो गयो क्या मामा कोप दुख कोने अता मुझे वो याद है एकड़ी माने मां अद तू खाइनो या तो मुखे दिनो है एकड़ी किताब मां तो तू पढ़नो या तो मुखे पढ़ाई अदा दिस ना मुखे वा मां का शिकायत का गिला कोने हाणो पेंजे पेरन दे पाण बिहण तो चाहे सीधी तरह गाल करना छा चवण तो चाही बस यार आऊं वना तो कराची जो दिमाग तो सही है सही कोने तो भी डिग्री हासिल कई मोब कई पर ही कोडर मुखा कोनन दियाऊं कौन कमन बनी बारे में आई गाल बुध अगर तू मुझे सच्चो भाई ना तो बाबा का मोकल भी तू अठराज ने मुझे यार तू समझी कोन तो गाल मोकल जी कोने गाल कराची जी है अज ताई जेको भी कराची में वियो है ना वापस वरियो ही कोने कराची जे भीड़ भाड़ में तू विञाइजी वेंदे ऐं तोखे किथे ॻोल्हे लांदुसि न वञ कराची मुंहिंजा दोस्त मुंहिंजा भाउ न वञ कराची तोखे पंहिंजी दोस्ती जो ऐं भाभी जो वास्तो आहे बाबे का इजाज़त वठराए दे ऐं वञा कराची हरूभरू तोखे वञिणो आहे कराची चलो ठीकु आहे बाबे सां ॻाल्हायां थो छा थो चए बाक़ी राज़ जो राणो आई तुंहिंजी पंहिंजी लाइफ आहे त भई जीअं इस्तेमालु कर ज़िंदगी खे ना बाबा ना आऊं कौन छॾींदो परदेस ॿई मुंहिंजे अखियुनि जा तारा आहियो बाबा बाबा कराची में न को पंहिंजा मिट न को माइट ऐं कंहिंजे सहारे ते छॾियां बाबा मुंहिंजो दिलि वारो ई कोन ॾेखारे आऊं कोन छॾींदुसि बाबा शोएब हाणे वॾो थी चुको आहे हुनखे हाणे पाण रोक टोक कोन था करे सघूं हू पंहिंजी मर्ज़ी सां जी सघे थो अगरि हू कराची वञणु चाहे थो त पाण खे कहिड़ो एतिराज़ आहे बाबा में टेंशन न वठो मां हुन सां गॾु आहियां अगर उन ते मुश्किल वक्त आयो ना पेरी आऊं रसंदुसि शोएब पुट हिते कहिड़ी शइ जी कमी आहे पुट जो कराची थो वञी बाबा साईं ॿुधो न मूंखे हिते कंहिं शइ जी कमी कोन्हे पर ही कोडर जो धंधो मूंखां नथो पुॼे ऐं शहर वञी उते सुठी का नौकरी कंदसि ठीकु आहे पुट मर्ज़ी आहे तुंहिंजी तूं ॾाढो थियो वञी